अस्सलाम वालेकुम नाज़रीन, इनसाइट में वाके भलीकार तक आऊँ आया मां सां गॾु नाज़िया मीर। नाज़रीन, मुल्की मईशत जेका सूरत हाल आहे गुज़िरियल केतिरे ई वक़्त खां ॿुधायो थो वञे त मईशत बदहाल आहे ऐं उनखे सहारो ॾियण लाइ मुख़्तलिफ़ कोशिशूं वरितियूं पियूं वञनि। उन में हिकिड़ी जेका अहम कोशिश कई पई वञे उहा कोशिश हुई IMF सां मुआहिदो। ऐं उन हवाले सां नाज़रीन हाणे अव्हांखे जेको हिन वक़्त सां जहिड़ी प्रोग्राम कयूं था त अॼु खां वठी बाक़ी सिर्फ़ु 10 ॾींहं रहिजी विया आहिनि। 30 जून ते इहो मुद्दो पूरो थियणो आहे ऐं जेका सूरत हाल हिन वक़्तु नज़र अचे पई, हुकूमत ख़ुदि इहो एतराफ़ कंदे नज़र अचे पई त बावजूदि जेके समूरियूं शर्तूं हूं IMF जूं उन्हनि कंडीशन्स खे असीं पूरो करे चुका आहियूं ऐं समूरी ॻाल्हियुनि बावजूदि हिन वक़्त ताईं छो देरि थिए पई, इन ग़ैर मामूली देरि जा सबब सम्झण में असीं बि क़ासिर आहियूं। हीअ हुकूमत एतराफ़ पई करे ॼाणाए पियो वञे त नाज़रीन IMF प्रोग्राम 30 जून ते ख़तमु थी वेंदो। नाए रिव्यू जा जेके इम्कान आहिनि ॾींहों ॾींहुं हाणे घटिजंदा पिया वञनि। उन हवाले सां नाज़रीन ब्लूमबर्ग पारां हिकु रिपोर्ट जारी थी आहे ऐं ॼाणायो पियो वञे त IMF इजलास मां पाकिस्तान जो मामिलो आउट थी चुको आहे। एग्ज़ेक्यूटिव बोर्ड आहे IMF जो जंहिं 29 जून ताईं पंहिंजो हिकु स्केड्यूल जारी कयो आहे जंहिंमें ॼाणायो आहे त ही असांजूं मीटिंग्स रखियल आहिनि, नंढनि नंढनि मुल्कनि सां असांजूं ॻाल्हियूं थींदियूं जंहिंमें पाकिस्तान जो नालो शामिलु न आहे। ब्लूमबर्ग इहा दावा करे पियो त जेकॾहिं क़िस्त नथी मिले त ॾेवाले जो ख़तरो आहे। ॿिए पासे नाज़रीन गवर्नमेंट पारां अहिड़ा इतला साम्हूं अचनि पिया ऐं बार बार जंहिं प्लान B जो ज़िक्र कयो वियो उन हवाले सां गवर्नमेंट जे पासे ॾांहुं इहे इतला साम्हूं अचनि पिया त गवर्नमेंट जी इहा तयारी आहे त कंहिं तरीक़े सां जेके दोस्त मुल्क आहिनि उन्हनि खां 3-4 अरब डॉलर्स जो इंतज़ाम कजे ऐं हिन सूरत हाल मां निकिरिजे। कहिड़ी रीति मामला इहे अॻियां वधंदा, IMF वारो जेको मामिलो आहे उहो कहिड़े पासे थींदो, उन ते बि अॼु के प्रोग्राम में ॻाल्हाईंदासीं। ॿियो तमामु अहम मामिलो थियो आहे नाज़रीन, जेको यूनान अंदरि हादसो पेश आयो आहे। उन हादसे खां पोइ बहस जारी आहे, उन हादसे जे कारणनि ते बि ॻाल्हि थिए पई। मुख़्तलिफ़ नाज़रीन अहम फोरम्स ते ऐवाननि अंदरि इन मामले ते ॻाल्हि ॿोल थिए पई ऐं कमेटियूं बि जोड़ी वियूं आहिनि। जेका हुकूमत आहे उहा इन ॻाल्हि ते अफ़सोस जो इज़हार कंदे इहा ॻाल्हि करे पई त जेकॾहिं मईशत अॼु बहितर हुजे हा त शायदि यूनान हादसे जहिड़ा हानिया असां वटि न थियनि हा। ॿियो मामिलो बि अव्हांखे बहस जो मौज़ू नज़र आयो हूंदो, उहो मामिलो आहे सेनेट चेयरमैन जे नाज़रीन करोड़नि रुपयनि जी रियायतुनि वारो जेको बिल पास थियो आहे। उन कानून जी मंज़ूरीअ खां पोइ बहस तमामु घणो नज़र अचे पियो। पब्लिक अकाउंट्स कमेटी में बि उन बिल ते तमामु घणनि ख़दशनि जो इज़हार थियो आहे, ॻणतीअ जो इज़हार कयो वियो आहे त हीउ जेको पैसो आहे क़ौमी ख़ज़ाने जो पैसो, आवाम जो टैक्स जो पैसो, उहो अहिड़े तरीक़े सां ख़र्च थिए पियो ऐं ख़ासि करे उहो बि अहिड़ियुनि हालतुनि में जॾहिं मुल्क तमामु घणी ॾुखी सूरत हाल में गुज़रे पियो। मुख़्तलिफ़ मामला आहिनि जिन ते अॼु के प्रोग्राम में पंहिंजे एक्सपर्ट सां गुफ़्तगू कंदासीं। अव्हांखे इहा बि सुध आहे त बजट्स जी नाज़रीन मंज़ूरी थियणी आहे, उहे ॾींहं बि हलनि पिया ऐं बजट्स ते छाकाणि त असां मथे लेवल ते ॾिसूं या सूबाई लेवल ते ॾिसूं त का ऑपोज़िशन नज़र न पई अचे त हीअ जेके बिल आहिनि उहे जेके बजट आहिनि ज़ाहिर आहे उहे मंज़ूरु थियणा आहिनि, पर हिन भेरे जेका रिवायती बहस असांखे नज़र ईंदो आहे, ऑपोज़िशन जो माहौल नज़र ईंदो आहे, उहो असांखे नज़र न ईंदो। पर केतिरी इहा बजट रियलिस्टिक हूंदी ऐं ऑपोज़िशन खां सवाइ कंहिं क़िस्म जे एहतजाब खां सवाइ ही केतिरी जमहूरी बजट हूंदी, इन ते बि ज़रूरु गुफ़्तगू कंदासीं। जो प्रोग्राम में जेको पैनल मूंसां गॾु मौजूदु आहे जो तारुफ़ असां कराईंदसि, मूंखे जॉइन कयो आहे नाज़रीन नामियाला इकोनॉमिस्ट आहिनि असद अली शाह साहब, उहे मूंसां वीडियो लिंक ते मौजूदु आहिनि। इन प्रोग्राम में फज़लुल्लाह कुरैशी साहब आहिनि, अॻूणा फेडरल सेक्रेटरी आहिनि, मूंसां गॾु वीडियो लिंक ते मौजूदु आहिनि। डॉक्टर मोहम्मद अली पाशा साहब नामियाला इकोनॉमिस्ट आहिनि, वीडियो लिंक ज़रिए जो प्रोग्राम में मूंसां शरीक हूंदा। ऐं इंजीनियर जब्बार मेमन साहब नाज़रीन माहिर आहिनि, तज़िया निगार आहिनि, डेवलपमेंट एक्सपर्ट आहिनि, मूंसां गॾु मौजूदु हूंदा जो की प्रोग्राम में। मां सभिनी खे भलीकार चवां थी इन प्रोग्राम में ऐं ॿियनि पैनलिस्ट जी इजाज़त सां फज़लुल्लाह कुरैशी साहब अव्हां खां आगाज़ कयां थी गुफ़्तगू जो। सूरत हाल अव्हांजे आॾो आहे, हिक ॿिए सां इहे मामला जिन जो कुझु मैटर्स जो ज़िक्र कयो, कुझु मैटर्स असीं रोज़ु ॿुधूं पिया, पढ़ूं पिया, ॾिसूं पिया, ज़रूरु अव्हांजी बि ज़रूरु नॉलेज में हूंदी उहे समूरियूं शयूं कीअं ॾिसो पिया हिक ॿिए सां कनेक्टेड आहिनि, किथे न किथे मुआशी सूरत हाल सां उन्हनि जो लिंक जुड़े थो, कीअं ॾिसो पिया समूरी सूरत हाल खे अव्हां? न मुल्क जी मुआशी सूरत हाल त बदतर को बदतर आहे। चवण में असां डिफ़ॉल्ट कोन कयो आहे, पर प्रैक्टिकली जेके बि डिफ़ॉल्ट जूं सूरत हाल हूंदी आहे, जेको मुल्क डिफ़ॉल्ट में हूंदो आहे, असांजी मुल्क जी हालत उहा डिफ़ॉल्ट जे ते असां पहुची विया आहियूं। भले हाणे पेपर असां हेठि डिपेंड न कयूं, भले गवर्नमेंट न मञे, पर असां प्रैक्टिकली आवाम जेको आहे ऐं जनरल जेका इकोनॉमिक सूरत हाल आहे उहो डिफ़ॉल्ट जी सूरत हाल में गुज़री रही आहे। इन जो सबबु अॼु को कोन्हे, इहो सबबु जेको बि नई गवर्नमेंट जेका आई, इमरान ख़ान जेके करे वियो सो करे वियो, पर नई गवर्नमेंट पंहिंजे
कंहिं बि क़िस्म जो हीअ गवर्नमेंट सुधारो कोन करे सघी, छाकाणि जो जेके इकोनॉमिक इंडिकेटर लास्ट ईयर जा आहिनि, छाकाणि जो अॻियो साल सॼो जेको आहे त तक़रीबन हीअ गवर्नमेंट हुई ऐं उन में जेके बि इंडिकेटर सभु डाउन थी विया, जेका ग्रोथ जेका आहे 0.29 ते थी वई, पर कैपिटा इनकम जेका असांजी जेका घटिजी वई 12%, माना $1765 में $1568 थी वई। हिकिड़ो पहिरियों दफ़ो पाकिस्तान में त इन लेवल ते तव्हांजी पर कैपिटा इनकम घटी हुजे ऐं जेका पंहिंजो एग्रीकल्चर ग्रोथ सिर्फ़ु 1.5 थी, जॾहिं त पॉपुलेशन ग्रोथ जी 4%, माना तव्हांजी फूड जूं शॉर्टेजिस वधियूं ऐं जा इंडिकेटर्स इहे आहिनि त तव्हां मेल न्यूट्रिशन ऐं पॉवर्टी ऐं गुरबत जा जेके इंडिकेटर्स गुज़िरियल साल में वधी विया ऐं आईंदा साल बि उन में इम्प्रूवमेंट का गुंजाइश नज़र कोन थी अचे पई। साॻे तरीक़े सां जेको तव्हांजो कॉटन क्रॉप आहे, जेको 8 मिलियन बेल थियो, उहो 4 मिलियन ते पहुचियो। तव्हांजी जेके इंडस्ट्री जेका रिक्वायरमेंट हुई 10 मिलियन बेल, उहा पूरी कोन थी ऐं उहा इम्पोर्ट कॉटन करे कोन सघे, जो फॉरेन एक्सचेंज जी शॉर्टेज जे करे त तव्हांजी टेक्सटाइल इंडस्ट्री तक़रीबन वेहिजी वई आहे। टेक्सटाइल इंडस्ट्री वेह जे करे हिकिड़ो त असांजा लखा माण्हू बेरोज़गार थिया आहिनि ऐं ॿियो उनजी सूरत हाल इहा हली आहे त ऐं अॻिते हली बि उनजे इम्प्रूवमेंट जी नज़र कोन थी अचे पई सूरत हाल, जो इम्पोर्ट तव्हांजो एक्सपोर्ट जेके आहिनि से घटिजी वञी, जेके तव्हांजी टारगेट हो उन खां घणो घटि थियूं ऐं इम्पोर्ट घणी असांजी घटी आहे, पर तव्हांजो इम्पोर्ट जेके आहिनि अञा बि एक्सपोर्ट जे डबल आहिनि। अवां जूं जेके इम्पोर्ट जेके एक्सपोर्ट जेके रुगो 23 बिलियन ते वठी बीठियूं आहिनि ऐं जेके 26 बिलियन थियणियूं हुयूं, ऐं इम्पोर्ट जेके आहिनि तव्हांजूं 47 बिलियन अॼु बि बीठियूं आहिनि, जेके लास्ट अप्रैल ताईं जेको अकाउंट आयो आहे। माना त अवां जा फॉरेन एक्सचेंज अञा डिप्लीट थींदी, तव्हांजो इम्पोर्ट एक्सपोर्ट गैप वधी रहियो आहे। रेमिटेंसिस जेको सहारो ॾींदा हुया उहे जेके 26 बिलियन जे बदिरो 22 बिलियन ते पहुची विया आहिनि। माना त तव्हां वटि का बि गुंजाइश कोन्हे कि वधीक फॉरेन एक्सचेंज तव्हां वटि मिली सघे। स्टेट बैंक जा रिज़र्व अॼु बि जेके $4 बिलियन ते बीठा आहिनि, रुगो हिकिड़े महीने जी तव्हांजी अहिड़े इहे सभु जेके इंडिकेटर्स आहिनि से का सेहतमंद इकोनॉमी कोन्हे। जेका हाणे जा ॻाल्हि कई IMF जी, IMF जो हाणे मिनिमम जेको तव्हांखे पॉसिबिलिटी, जेका ब्लूमबर्ग बि ॻाल्हि कई आहे, ॿिया बि ॻाल्हि कनि था त डिसंबर खां अॻु में तव्हां वटि IMF जो अचणु मुश्किल आहे। रीज़न इहो आहे त हाणे नओं जेको एग्रीमेंट थींदो, हे जून में एक्सपायर थियो, नओं एग्रीमेंट थींदो, थी सघे थो हिन गवर्नमेंट सां उहा एग्रीमेंट न करे, छाकाणि जो हाणे नई जेकर गवर्नमेंट अचणी आहे, जेका नवंबर में इलेक्शन थियणियूं आहिनि, जेके कॉन्स्टिट्यूशन में ड्यू आहिनि, त अक्टूबर नवंबर में, त पोइ तव्हांखे डिसंबर में नई गवर्नमेंट सां IMF ॻाल्हाईंदी। माना आउं पंहिंजे तरफ़ो IMF खे राइट ऑफ था करे छॾियूं ऐं गवर्नमेंट मां सम्झां थो ज़हनी तौरु सियासतदान हिन ॻाल्हि लाइ तयारु आहिनि त IMF खे राइट ऑफ करे छॾिजे। हाणे बाक़ी ॻाल्हि रहे थी त दोस्त मुल्क तव्हांखे तॾहिं बेल आउट कंदा जॾहिं तव्हां पाण एफर्ट कंदव। असांखे बेल आउट जी का एफर्ट थींदे गवर्नमेंट लेवल ते नज़र कोन थी अचे पई। उहो थोरो टैक्सेशन जो सिस्टम हुजे, गवर्नेंस जो सिस्टम हुजे, ख़र्च जो सिस्टम हुजे। ख़र्च जो हिकिड़ो सिंपल एग्ज़ाम्पल तव्हां ॾिठो जेके सेनेट जा करे आहियूं, तंहिंखां पोइ हिन स्टेज ते हिन इकोनॉमी जी सूरत हाल में तव्हां इन्फ्लेशन जे कंट्रोल करण जे बदिरो तव्हां 30% पघारूं वधाए छॾियूं, जेको यूनिक आहे। मूंखे यादि न आहे त पाकिस्तान जी तारीख़ में हिकु धक सां 30% जूं पघारियूं वधियूं हुजनि, जॾहिं त इकोनॉमी सूरत हाल इहा बीठी आहे। को हिकिड़ो वाइज़ स्टेप गवर्नमेंट कोन खयो आहे। बजटरी ते लास्ट टाइम बि असद अली शाह साहब बि ॻाल्हायो, मां बि तव्हांखे बजटरी पोज़ीशन इहा ॿुधायां थो त लास्ट ईयर जेके तव्हां 7 अरब रेवेन्यू जनरेट करे सघियो मुश्किल सां, टारगेट को घटि। हाणे तव्हां बजट जो टारगेट 9 अरब खां मथे रखिया आहिनि, किथां तव्हांजी टारगेट थी, जॾहिं इंडस्ट्री तव्हांजी वेहिजी वई आहे, एग्रीकल्चर तव्हांजी स्केडेंट आहे, रेट ऑफ इंट्रेस्ट तव्हांजो 22% ते बीठो आहे, त तव्हांखे किथां जेका असां बजट में तव्हांखे रेवेन्यू रिसीट ईंदियूं किथां? न इंडस्ट्री थी हले पई, न ॿियो कोई कमु थो हले पियो, त तव्हां रेवेन्यू रिसीट किथे ईंदियूं? तंहिंखां पोइ तव्हां जेको डेफिसिट फाइनेंसिंग आहे, लास्ट टाइम तव्हां चयो त तव्हां रुगो ओवरऑल फिस्कल डेफिसिट लास्ट टाइम रुगो 3.7 ट्रिलियन हो, माना 3797 ट्रिलियन, जेको रिवाइज़ में थी वियो 5941, तक़रीबन डबल। हिन गवर्नमेंट फिस्कल डेफिसिट कयो सॼो, जेको बैंकुनि को कर्ज़ु वरितऊं त बैंकुनि खे प्राइवेट सेक्टर लाइ पैसा ई कोन बचा आहिनि, बैंकुनि जो सॼो कर्ज़ु हले वियो गवर्नमेंट ॾे। ऐं अॻे साल जेका एस्टिमेट आहे त बैंकुनि खां हे ओवरऑल डेफिसिट जेको आहे 7000 अरब जो आहे, 6.9 ट्रिलियन। त इन सॼी सूरत हाल, इहो सॼो बैकग्राउंड, इहे बजटरी कंडीशन्स ऐं गवर्नमेंट जी सीरियसनेस खे ॾिसंदे मूंखे तमामु अफ़सोस चवणो पए थो त हीअ गवर्नमेंट
कंहिं बि सूरत में अॻिते हली कोन सघंदी ऐं हिन जे गवर्नमेंट में पंहिंजा रिफ्ट अची विया आहिनि। पीपुल्स पार्टी आहे हिन में बाक़ाइदे ज़ाहिर ज़रूर 3 ॾींहंनि खां ॻाल्हियूं हली रहियूं आहिनि बजट जे डेफिसिट ते, बजट एलोकेशन ते। त माना हे पाण में बि हिन जी का बि सूरत हाल सही कोन बीठी आहे ऐं मां नथो सम्झां त कोई का बि सिल्वर लाइनिंग मूंखे नथी नज़र अचे। ठीक बस लकुर साहब इन ॻाल्हि खे अॻियां वधाईंदासीं। बिल्कुलु सही जीअं मां निशानदेही कई मुख़्तलिफ़ एरियाज़ जी, ख़ासि करे इंतिहाई अहम इहा ॻाल्हि आहे त हुकूमत फाइनेंशियल प्लान ते पंहिंजो शेयर करे पई, पर ही प्लान खे इम्प्लीमेंट कीअं कबो, एग्ज़ीक्यूट कीअं कबो, उनजी का स्ट्रेटेजी असांखे नज़र कोन पई। असद अली शाह साहब कीअं ॾिसो पिया अवां समूरी सूरत हाल खे वन बाय वन असीं कुझु जेके टॉपिक्स रखिया आहिनि अॼोके प्रोग्राम लाइ। IMF वारो मामलो, हुकूमत बदस्तूर गणतीअ जो अॼु बि इज़हार करे पई, अॼु बि प्राइम मिनिस्टर साहब इहा ॻाल्हि कई आहे त असांखे सम्झ में न पियो अचे, समूरियूं शर्तूं असीं मञी चुका आहियूं, उन बावजूदि गैर मामूली देरि थिए पई IMF वारे मामले ते। अवां रिपोर्ट बि ज़रूरु कल्ह ॾिठी हूंदी, उन में बि इहा ई ॻाल्हि अचे पई, ब्लूमबर्ग मां साम्हूं अचे पई त पाकिस्तान जो जेको मामलो आहे उहो IMF इजलास मां आउट आहे। एग्ज़ीक्यूटिव बोर्ड जी मीटिंग्स में पाकिस्तान जो नालो शामिलु कोन्हे, नाए रिव्यू जा इम्कान तमामु घटिजी विया आहिनि। अवां छा चवंदो सूरत हाल ते? जी महिरबानी नाज़िया, बिल्कुलु इहा त ॻाल्हि बिल्कुलु पधरी आहे त हे IMF प्रोग्राम हाणे पॉसिबल न आहे, न ई का बोर्ड मीटिंग शेड्यूल्ड आहे ऐं न ई मुंहिंजे ख़्याल में को जेको मिनिस्ट्री ऑफ फाइनेंस जेका बजट ॾिनी आहे जंहिं ते IMF जो क्रिटिसिज़म बि आयो त उन ते उन्हनि टैक्स वाइडनिंग ते बि कंसर्न एक्सप्रेस कयो, ओवरऑल जेको इम्यूनिटी ॾिनी उहा बि, ऐं ओवरऑल बजट जेको आहे उन्हनि इहो ई एक्सप्रेस कयो त ही अंग अखर जेके आहिनि उहे जेको प्रोग्राम आहे उन जे हिसाब सां न आहिनि। सो ॿी ॻाल्हि त उन खां पोइ प्राइम मिनिस्टर जेको आहे उन जे तरफ़ां लॻे थो त एफर्ट थियो त इन खे अलाइन कयो फिगर्स खे, पर मुंहिंजे ख़्याल में देयर आर सेवरल ग्रुप्स विद इन दी coalition government and within the PMLN also. मूंखे नथो लॻे त इहो को इवन इंटेंट बि आहे मिनिस्ट्री ऑफ फाइनेंस जो या इसहाक डार साहब जो त IMF प्रोग्राम उन्हनि त पंहिंजी बजट स्पीच खां पोइ ॿिए ॾींहुं प्रेस कॉन्फ्रेंस में बि चयो त हाणे IMF जेको आहे अॻी गवर्नमेंट अची कंदी, उहो डिसंबर जनवरी जे हिसाब सां इहा बजट ठही न आहे IMF जे प्रोग्राम जे मुताबिक़। ही पॉलिटिकल बजट आहे ऐं वेरी हाईली एक्सपेंशनरी बजट, ऐं एतिरो त फिस्कल डेफिसिट वधी वियो आहे। कुरैशी साहब हाणे ॻाल्हि पे कई त हिननि जेको रखियो हुयो फिस्कल डेफिसिट 4 ट्रिलियन या उन खां पोइ उहो जेको रिवाइज़ में जेको ॾेखारियल आहे 5.95 ट्रिलियन, एक्चुअल मां उन में लिखियो बि आहे पंहिंजे आर्टिकल में बि ऐं उनखे एक्सप्लेन बि कयो आहे, नोबडी हैज़ कंटेस्टेड इट, त एक्चुअल जेको फिस्कल डेफिसिट आहे उहो 9 महीननि में जेको डेट इंक्रीज़ थियो आहे, पब्लिक डेट, उहो ई 10 ट्रिलियन इंक्रीज़ थियो आहे फ्रॉम मतिलबु जून 22 में तक़रीबन 49.9 ट्रिलियन हुयो पब्लिक डेट, जेको इंक्रीज़ थी 59.9 यानी तक़रीबन 60 ट्रिलियन थी वियो मार्च 31 ताईं। त 10 ट्रिलियन जेको आहे 9 महीननि में जॾहिं डेट वधी वियो आहे त हाणे हिननि 3 महीननि में जेकॾहिं 3 मिलियन बि वधे त इहो तक़रीबन 13 ट्रिलियन जेको आहे खसारो आहे बजट जो, ऐं इन टर्म्स ऑफ परसेंटेज ऑफ GDP इहो वञी तक़रीबन 15% थो थिए हाणे, इहो जेको मां सम्झां थो पाकिस्तान जी तारीख़ में कॾहिं बि न थियो आहे। 13 ट्रिलियन जो जेको आहे डेफिसिट आहे। सो इहो अॻे साल में बि जेको डेफिसिट ॾेखारियो वियो आहे उन खां मुंहिंजे ख़्याल में काफ़ी वधीक थींदो, फिगर्स बि सही ॾेखारियूं नथियूं वञनि, ऐं ही प्लान
मूंखे लॻे थो त इहो आहे त दे हैव दिस कंटिजेंसी प्लान त ही डिसंबर ताईं कंहिं तरीक़े सां इम्पोर्ट्स खे सप्रेस करे ऐं जीअं तव्हां ॾिठो त मे जे महीने में थोरी करंट अकाउंट में सरप्लस आई आहे ऐं पहिरियों बि ॿ टे महीना पहिरियों बि अप्रैल में बि मार्च में बि हुई करंट अकाउंट डेफिसिट जेको आहे पोएं साल $15 बिलियन हुयो उनखे रिड्यूस करे $2 बिलियन ताईं आंदो वियो आहे ऐं अॻे डिसंबर ताईं मुंहिंजो इहो एस्टिमेट आहे त हिननि जो प्लान इहो ई आहे त जेको एक्सपोर्ट ॾिसो न पाकिस्तान जी तक़रीबन $30 बिलियन जी एक्सपोर्ट आहे, $30 बिलियन जी रेमिटेंसिस आहिनि, उन में $5-6 बिलियन जी घटिताई थी आहे इम्पोर्ट कंप्रेशन जे करे। त इहो जेकॾहिं 53-54 बिलियन बि आहे त हे प्लान इहो आहे त इम्पोर्ट्स खे बिल्कुलु 50% ऑफ दी एक्सपोर्ट प्रोसीड्स जेके अचनि थियूं उन हिसाब सां स्टेट बैंक जेको आहे मैनेज थी करे, अदर देन एसेंशियल एक्सपोर्ट्स लाइक ऑयल एक्सेट्रा। सो तंहिं करे इहो सिचुएशन कंटिन्यू थींदी, इकोनॉमी कॉन्ट्रैक्ट थींदी रहंदी ऐं डेट जी सिचुएशन जेका आहे ऐं इंट्रस्ट पंहिंजो फाइनेंशियल फिस्कल सिचुएशन इहा ई रहंदी, डिफिकल्टीज़ जेके आहिनि उहे कंटिन्यू रहंदियूं ऐं मुंहिंजो न आहे ख़्याल त को IMF जो इवन प्लान बि आहे। देयर इज़ नो क्वेश्चन ऑफ IMF नाउ टिल डिसंबर जनवरी। ठीक शाह साहब इन ॻाल्हि खे अॻियां वधाईंदासीं। डॉक्टर मोहम्मद अली पाशा साहब असां सां गॾु मौजूदु आहिनि। पाशा साहब अव्हां छा ऐड करणु चाहींदो, जेका ॻाल्हि फज़लुल्लाह कुरैशी साहब जो मौक़िफ़ मां ॿुधो, शाह साहब खे मां ॿुधो जेका ॻाल्हि कनि पिया त हाणे डिसंबर जनवरी खां अॻु त IMF जो को मामिलो नज़र अचे कोन पियो ऐं ही हुकूमत बि मुख़्तलिफ़ जेके प्लान्स बी जूं ॻाल्हियूं करे पई, प्लान B ऐं C जूं कंटिजेंसी प्लान हुकूमत जो रेडी आहे, इम्पोर्ट खे सफ़ा घटि कयो वेंदो आहे, उन हवाले सां हुकूमत अॻियां वधंदी ऐं दोस्त मुल्कनि जी बि हुकूमत ॻाल्हि करे पई त उतां खां बेल आउट पैकेज जो इंतज़ाम कयो वेंदो। अवां मूंसां आहियो? जी पाशा साहब अवां ॿुधो पिया मूंखे? डॉक्टर मोहम्मद अली पाशा साहब मुंहिंजो आवाज़ अवां ताईं पहुचे पियो? जी जी बिल्कुलु अचे। जी पाशा साहब छा रिस्पॉन्ड कंदो, अवां कुझु ऐड करणु चाहींदो हिन में? जी जी जीअं साईं वारनि ॻाल्हि कई, बिल्कुलु इहा पॉलिसी प्रोटेक्शनिज़म पॉलिसी खे सपोर्ट करे पई। अगरि इहा कंदी तॾहिं ई असांजे जेके रिसोर्सिस आहिनि ऐं प्रोडक्शन जेकी आहे उहा सपोर्ट कंदासीं, तॾहिं ई असांखे कुझु फ़ाइदो थींदो। ॿी ॻाल्हि जेकी मां साईं वारनि जी ॻाल्हि मां अंदाज़ो हुयो त वी आर बेसिकली फोकसिंग मोर ऑन इम्पोर्ट एंड इफ वी आर मतिलबु जो असां जेको एक्सपोर्ट कयूं पिया त असां रॉ मटेरियल ते वधीक कयूं पिया, मैनेज वधीक पिया कयूं। असांखे फिनिशिंग गुड्स ते वधीक कजे फोकस, जीअं त टेक्सटाइल इंडस्ट्री जेकी आहे इहा असांजी स्पेशलाइज़ेशन आहे। तव्हां ॾिसो वियतनाम, श्रीलंका असांखां पूरी हुननि जी कंडीशन्स रहियूं आहिनि, हुननि जंगूं लड़ियूं आहिनि ऐं डिफॉल्ट कंडीशन जे पर पोइ बि वरी पंहिंजे पेरनि ते हुनजी इकोनॉमी बीठी आहे। उन जी वजह इहा आहे त हू पंहिंजी हिकिड़ी जेकी स्पेशलाइज़ेशन आहे जंहिंमें हुननि जी इकोनॉमी जिते हुननि बूस्ट करे सघे थी, जीअं मलेशिया पाम ऑयल में, वियतनाम राइस में, असां टेक्सटाइल आहे उन में असांखे जेसि ताईं अॻियां पंहिंजो लोहो न मञाइणो ॾींदासीं तेसि ताईं असां मदद था कयूं। ॿियो जेकी ॻाल्हि आहे असांजा जेके दोस्त मुल्क आहिनि जीअं चाइना थी वियो ऐं सऊदी थी वियो, इन्हनि सां असांखे वधीक हिकिड़ो उमेदूं आहिनि जेके इहे असांखे हिन में मदद ॾेई सघनि था। अच्छा, ॿी ॻाल्हि कई आहे रेमिटेंस जी। अच्छा, रेमिटेंस मां जेको असांखे अचे पियो उहो काफ़ी न आहे। तव्हां ॾिसो था ब्रेन ड्रेन घणी पई थिए, जेकी हींअर डेटा आई आहे त 45 लाख जेके नौजवान यूथ आहिनि दे आर रेडी टू मूव आउटसाइड फ्रॉम द कंट्री। हाणे ॾिसो इन सां असांजी हिकिड़ो स्किल्ड वर्कफोर्स जॾहिं ॿाहिरि थी वञे त असांखे ज़ाहिरी ॻाल्हि आहे हिकिड़ो नुक़सानु थींदो इकोनॉमी में ऐं ओवरऑल अलॻि अलॻि डिपार्टमेंट जे अलॻि अलॻि स्पेयर्स ऐं टेयर्स ते उनजो वाज़े फ़र्क़ु नज़र ईंदो। अच्छा, ॿी ॻाल्हि तव्हां ॾिसो त हिन बजट में हीअ बजट आहे पॉपुलस बजट आहे। इहा वधीक इन करे आहे त जीअं गवर्नमेंट जो आख़िरी बजट आहे हिन खां पोइ ॿी जेकी गवर्नमेंट त हिननि माण्हुनि खे हिकिड़ो रिलीफ त ॾिनो आहे, पर हुनजे अॻियां ॿियो को प्लान न आहे त पघारूं वधाए त छॾियूं आहिनि, इन्फ्लेशन खे कीअं कंट्रोल कंदासीं। ऐं ओवरऑल असां कंज़्यूमर प्राइस इंडेक्स जी तव्हां हालत ॾिसो था, फ्रूट्स ऐं वेजिटेबल जी प्राइज़िस जेके आहिनि उहे शूट पियूं कनि। ओवरऑल जेकी असांजी फूड सिक्योरिटी जो इशू आहे, ओवरऑल रूरल एरियाज़ में जेके कंडीशन आहिनि उन्हनि खे असां कीअं कवर कंदासीं। सो हिन बजट में असांखे हिकिड़ी यूनिफॉर्म पॉलिसी अगरि अॻियां न हूंदी जेकी ॿी बजट हूंदी तेसि ताईं हिन बजट खे
ॿी हूंदी आहे बजट अलोकेशन ऐं बजट इम्प्लीमेंटेशन। असां वटि बजट अलोकेशन त थिए थी त बाबा हेतिरा अरब हेतिरा करोड़ असां एजुकेशन ते हणी छॾिया, इरिगेशन ते छॾिया, पर वॉट इज़ द रिज़ल्ट? एंड रिज़ल्ट में छा थो थिए? एंड रिज़ल्ट में असांखे उहे आउटकम्स नथा मिलनि जेके असां उन में उमेदु रखूं था। ऐं इहा ई हिकिड़ी मेन वजह आहे जंहिंजे करे असां में को हिकिड़ो वाज़े फ़र्क़ु नथो अचे इकोनॉमिक डेवलपमेंट में। जी पाशा साहब, मुझे आवाज़ पहुचे पियो मां ताईं? जी 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 ठीक, इन्हीं ॻाल्हियुनि खे अॻियां वधाईंदासीं। फज़लुल्लाह कुरैशी साहब, अमां वटि ईंदसि। ज़िक्र कयो पाशा साहब खे मां ॿुधो, असद अली शाह साहब खे मां ॿुधो त ब्रेन ड्रेन जो बि ज़िक्र कनि पिया, ॿियनि मुख़्तलिफ़ मामलनि जो ज़िक्र कनि पिया। बुनियादी सवाल इहो पैदा थो थिए त प्रॉब्लम आइडेंटिफिकेशन बुनियादी फेज़ हुजे थो, जंहिंखां पोइ फस्ट माण्हू प्रॉब्लम आइडेंटिफाई कंदो त उनखां पोइ ई उनजे हल ॾांहुं अॻियां वधंदो। पर असां वटि सर प्रॉब्लम आइडेंटिफाई थियनि था, आर्ज़ी हल नज़र अचनि था, का मुस्तक़िल पॉलिसी, का जामे पॉलिसी, को मुस्तक़िल हल या उनजी रिथाबंदी छो असांजी प्रायोरिटीज़ में न आहे? ज़रूरु इन ते बि रोशनी विझो। ऐं जेका ॿी ॻाल्हि हिते ब्रेन ड्रेन जी थिए पई, अवां बि ज़रूरु ॿुधो हूंदो त यूनान वारे हादसे खां पोइ हीअ हुकूमत गणतीअ जो इज़हार करे थी, अफ़सोस करे थी ऐं इहा ॻाल्हि करे थी त जेकॾहिं मईशियत अॼु बहितर हुजे हा त शायदि यूनान हादसे जहिड़ा हान्या असां वटि न थियनि हा। पर इन्हनि खां बचिणो कीअं आहे? उन्हनि जे लाइ के मतबादिल के मौक़िया कीअं ॾियणा आहिनि यूथ खे, या कीअं पाकिस्तान खे अॻियां वठी वञिणो आहे, उहा का पॉलिसी नज़र न पई अचे? ॾिसो न, गवर्नमेंट जेका असां पॉपुलस बजट पेश कई आहे, जीअं हुननि चयो, असांजे दोस्तनि ॿुधायो जी त इहा पॉपुलस बजट आहे, पर सुवाल इहा प्रैक्टिकल बजट कोन आहे। प्रैक्टिकल बजट इन करे कोन्हे जो जेका रिसोर्सिस एस्टिमेट कनि था उहे रिसोर्सिस आहिनि ई कोन। हिते खां पोइ जेको हुनजो एक्सपेंडिचर जेको पैटर्न आहे सो बि जेको आहे सो डिफॉल्ट आहे। स्टिल उहो ॻाल्हि सब्सिडीज़ जा कनि पिया, हर ॻाल्हि क़िस्म जी ॻाल्हि कनि था पिया। त हेॾे प्रैक्टिकल बजट न हुअण करे जेका तव्हां हिकिड़े IMF जी ॻाल्हि कई त IMF बि कोन ईंदो। ॿियो जेका ॻाल्हि आहे त जेकॾहिं तव्हां इम्पोर्ट खे कंट्रैक्ट था कयो पिया, जीअं गवर्नमेंट जी जेका पॉलिसी रही आहे, ऐं कल्ह बि फ़ैसिलो थियो आहे त के बि हाणे ईडेबल शयूं जेके न ईंदियूं त उन्हनि जे कंट्रोल करण सां तव्हांजो छा थींदो? स्मगलिंग वधंदी। ऐं स्मगलिंग वधण जे करे छा थो थिए, जो तव्हांजो जेको डॉलर जेको आहे, जेको ॿाहिरों डॉलर इलीगल नमूने अचे थो, माना जेको हवाले जे ज़रिए अचे थो, त उहो डॉलर तव्हांजो अफ़गानिस्तान हलियो थो वञे। इहे सभु शयूं अफ़गानिस्तान खां अचनि थियूं पियूं। ऐं के एस्टिमेट आहिनि त करंट ईयर में बि 4 अरब डॉलर को वधीक इलीगली अफ़गानिस्तान ॾे पैसो वियो आहे। अफ़गानिस्तान को जेके इम्पोर्ट अचनि थियूं डॉलर ट्रस्ट में अचनि थियूं। हिन वक़्तु डॉलर जा तव्हां वटि 3 रेट हली रहिया आहिनि। हिकिड़ो जेको गवर्नमेंट जो रेट आहे जेको 300 जे आसपास आहे। ॿियो जेको तव्हांखे मनी एक्सचेंज में जेको तव्हांखे मिले थो पियो जेको 310 जे क़रीब आहे। ऐं टियों जेको रेट जेको हवाले जो रेट आहे जेको 335 आहे, जिते जेको बिज़नेसमैन वठी करे अफ़गानिस्तान खे ॾेई करे अफ़गानिस्तान खां जेके स्मगल्ड गुड्स अचे थो पियो। हाणे इन प्रैक्टिस लाइ असांखे गुड गवर्नेंस खपे। असां गुड अञा फेल थियाऊं, असां पंहिंजी स्मगलिंग खे कोन रोके सघिया आहियूं। जेके इलीगल प्रैक्टिस कोन कयो अथऊं, जे गवर्नमेंट जी का असांखे, हीअ गवर्नमेंट या अॻी गवर्नमेंट जी का सीरियसनेस असांखे विल नज़र ई कोन थी अचे पई। के बि अहिड़ा प्रैक्टिकल क़दम कोन था खया वञनि। रुगो आसिरे में आहियूं त असांखे फलाणो मदद कंदो, फलाणे मदद कंदो। छाकाणि जो जियो पॉलिटिकल सिचुएशन अहिड़ी कोन्हे जो पाकिस्तान जो कोई अहिड़ी वैल्यू कोन्हे जो हुननि खे कोई अहमियत ॾिए। ऐं तव्हांजी प्रैक्टिकली जेका जनरली जेका हालत थी आहे, जीअं तव्हां बेरोज़गारी जी ॻाल्हि कई या ब्रेन ड्रेन जी ॻाल्हि कई, त ब्रेन ड्रेन त चइबो त जॾहिं क़ाबिल माण्हू वञनि। असां वटि त जेके हर वीचारो माण्हू जेको आहे, ख़ुशूसन जेको गुजरात वारो बेल्ट आहे ऐं जेको मुज़फ़राबाद बेल्ट आहे, एतिरो सालनि खां वठी करे इहे माण्हू इलीगल इमिग्रेंट्स वेंदा रहिया आहिनि ऐं इहे जहाज़ ॿुॾंदा रहिया आहिनि। हिन दफ़े बि जेके लेटेस्ट एस्टिमेट जेके आयूं आहिनि यूरोपियन यूनियन जे तरफ़ां, त जेके माण्हू बिटवीन जेके इटली बिटवीन जेके हाणे जिते ॿेड़ी ॿुॾियूं आहिनि हिते, त 36,000 माण्हू जेके आहिनि से ॿुॾी चुका आहिनि। हीअ हिकिड़ो एग्ज़ाम्पल कोन्हे। इन खां अॻु में बि लिबिया में रुगो ताज़ो जंहिंमें पाकिस्तानी, हिन में वधीक पाकिस्तानी तंहिंजे करे असांखे वधीक ॻणती आहे। पर जेको हिन वक़्तु जेको इन खां अॻु में बि हफ़्ता अॻु बि लिबिया जे कोस्ट ते जेके ॿेड़ी ॿुॾी वई, त उन में बि जेके असां पाकिस्तानी हुया। पर इन जे अलावा जेके अफ्रीका खां या जेके मिडल ईस्ट खां ॿियनि मुल्कनि खां जेके इमिग्रेंट्स अची रहिया आहिनि, थ्रू यूनान अचनि था या टर्की अचनि था, जेके इटली पहुची करे पोइ अॻिते वञनि था, त इहे हज़ारनि में हिन महिल त इहे ॿुॾी चुका आहिनि। त इहो हिकिड़ो वॾी अनफॉर्चुनेट आहे। इन में गवर्नमेंट जे अलावा असांजो सोशल जेको इंफ्रास्ट्रक्चर आहे, जेका सोशल जेके माण्हू लालच में अची ॿाहिरि वञनि था पिया। तव्हां ॾिसो, ठीकु आहे, तमामु दुखदायक ॻाल्हि आहे
पर जेके माण्हू 13 लख 20 लख रुपया ॾेई ॿाहिरि वञनि था, जेकॾहिं हिकिड़ी फैमिलीअ जा 6 माण्हू विया आहिनि जंहिं 13 लख रुपया ॾिना आहिनि, त उहो 1.5 करोड़ फैमिली इकठो करे बिज़नेस न पई करे सघे। उन ॻाल्हि खे बि ॾिसणो पवंदो त इहो जेको आहे सो इहो आहे छा रुॻो बुख आहे या ॿियो को सबबु आहे। त इहे जेके माण्हू एतिरा 20 लख रुपया ॾेई अफोर्ड करे सघनि था, त वाइदे उन्हनि खे छो न हिन मुल्क में अहिड़ा मुहैया कया वञनि, अहिड़ो ज़रिए रोज़गार या अहिड़ा बिज़नेसिस या अहिड़ियूं शयूं कयूं वञनि त उहे माण्हू हिते रही पवनि, हिते रोज़गार कनि। उन में असांजी गवर्नमेंट जी न का पॉलिसी आहे। सूबाई गवर्नमेंट जूं पॉलिसीज़ बिल्कुलु डार्मेंट आहिनि। सूबाई हुकूमत लाइ त का ॻणती कोन्हे त थी छा रहियो आहे। हालांकि कॉन्स्टिट्यूशनली इलाही जवाबदारियूं सूबाई हुकूमतुनि जेके पूरियूं न करे रही आहे। त इहो ओवरऑल जेको मुल्क जो जेको मिलियो आहे, जेको मुल्क जो जेका सूरत हाल आहे, इहा कंहिं बि हालत में नाज़िया इनकरेजिंग कोन्हे। तोड़े सूबाई हुकूमतूं हुजनि, तोड़े मर्कज़ी हुकूमत, तोड़े पॉलिसियूं हुजनि, ख़र्च जूं पॉलिसियूं हुजनि या तोड़े इनकम जूं पॉलिसियूं हुजनि, उन में का बि सीरियसनेस नथी नज़र अचे। छा कयो गुज़िरियल 3-4 सालनि में जेको पॉलिटिकल टर्मोइल थियो आहे, उन टर्मोइल में असांजी गवर्नमेंट, असां क़ौम बहिसे ते क़ौम, असांजो को डायरेक्शन कोन्हे। हाणे रुॻो हर कंहिंखे सिर बचाइणो आहे या पंहिंजी पॉलिटिकल पार्टी ठाहिणी आहे या पंहिंजो पॉलिटिकल गेन्स वठिणा आहिनि। प्रैक्टिकली जेको गवर्नमेंट माण्हुनि सां थी रहियो आहे, इन्फ्लेशन वधी रही आहे, बेरोज़गारी वधी रही आहे, बदअमनी वधी रही आहे, सूबाई हुकूमतूं पंहिंजे कम में नाकाम थी रहियूं आहिनि, उहा कंहिंखे कंसर्न कोन्हे, इंक्लूडिंग सम्झां थो त सिविल सोसाइटी बि हाणे डार्मेंट थी चुकी आहे। मीडिया घणी कोशिशि करे रही आहे। तव्हांजो अॼोको प्रोग्राम उन जो हिकिड़ो हिसो आहे, पर अकेली मीडिया जेका आहे सा इन मसइले खे हल कोन थी करे सघे। दुरुस्त पे फरमायो, ज़ाहिर वो गैप मुसलसल वधे पियो हुकूमतुनि ऐं अवाम विच में। शाह साहब इन में ज़रूरु ऐड कंदो ऐं मूंखे ज़रूरु यादि बि हूंदो त 70 वारे ॾहाके में सरकारी सतह ते असांखे ॾिसण में आयो त पाकिस्तान जी पढ़ी पॉलिसी में वॾो मोड़ आयो, जॾहिं पाकिस्तान तरबियत वरितनि नौजवाननि खे सरकारी सरपरस्तीअ में परॾे मोकिलियो, परॾे वञण जी तरगीब ॾिनी त उते वञी करे के अहिड़ा सुठा बहितर मौक़ा बि वठो जंहिंसां मुल्क खे बि फ़ाइदो थिए ऐं इंडिविजुअल सतह ते बि उन्हनि खे को फ़ाइदो थी सघे। छा हाणे वारी जेका सिचुएशन आहे, कुरैशी साहब तफ़सीली समूरनि शयुनि जी निशानदेही बि कई, समूरनि पासनि जी, छा हाणे सरकारी सरपरस्ती में कहिड़ी शयूं पॉसिबल न आहिनि या पंहिंजे मुल्क अंदरि के नौजवाननि जो वॾो रेशो मौजूदु आहे, उन्हनि खे के मौक़ा नथा ॾेई सघजनि जीअं अहिड़नि हानियुनि खां अची बची सघूं? ॾिसो, पहिरीं ॻाल्हि त इहा आहे त मुल्क जी सूरत हाल तमामु ख़राबु आहे ऐं डिस्पॉन्डेंसी अंग्रेज़ी में चवंदा आहिनि, होपलेसनेस जेका आहे, माण्हुनि में उमेद ख़तमु थींदी थी वञे। मईशत जी जेका हालत आहे, कंपनीज़ बंदि थींदियूं थियूं वञनि, मल्टीनेशनल्स जेके आहिनि काफ़ी ॿाहिरि हली वियूं आहिनि। यानी हिन महिल तव्हांखे मां ॿुधायां त हीअ जेको बजट खसारे जी असां जेका ॻाल्हि कईसीं, त हिन साल में तक़रीबन हुकूमत 4.4 ट्रिलियन रुपीज़ जेको आहे बैंकुनि खां पारो कयो आहे। हाणे इहो सॼी बैंकिंग सिस्टम जेको आहे लिटरली ऐं यानी डिपॉज़िट्स ज़ाहिर आहे रेस कंदा आहिनि, आम माण्हुनि जी जेका सेविंग आहे उहो बैंक्स में माण्हू रखंदा आहिनि पैसा, त टोटल बैंक डिपॉज़िट्स जेको इंक्रीज़ थी आहे उन खां वधीक जेको आहे गवर्नमेंट बोरो कयो आहे। ऐं उहो अॻे साल जेको आहे गवर्नमेंट जो प्लान आहे 5 ट्रिलियन रुपीज़ जेका आहे उहो बैंकिंग सिस्टम खां बोरो करिणो आहे। हाणे टोटल जेको डिपॉज़िट्स आहिनि उहे तक़रीबन मतिलबु जेको इंक्रीज़ ईंदो उहो 2.5 ट्रिलियन खां वधीक कोन ईंदो। सो जेको उन खां अलावा जो वधीक जेको अमाउंट आहे उहो स्टेट बैंक ओपन मार्केट ऑपरेशंस जे थ्रू बैंकुनि खे थी ॾे, प्रिंट करे ऐं उहे बैंक्स ॾियनि था। ऐं जेको प्राइवेट सेक्टर आहे, जेको एम्प्लॉयमेंट क्रिएट कंदो आहे, जेको प्रोडक्टिव सेक्टर आहे, उन जी हाणे ग्रोथ जेका आहे नेगेटिव थी वई आहे। छाला जो इंट्रस्ट रेट 24% आहे, त पोयनि 3 महीननि में जेको बैंक्स एडवांसिस ॾींदियूं आहिनि, प्राइवेट सेक्टर खे कर्ज़ ॾींदा आहिनि, उन में 80 अरब रुपए घटिताई आई आहे। सो इन में तव्हांखे मतिलबु बिल्कुलु हिकिड़ी ॻाल्हि क्लियर थी वेंदी त हिन महिल मईशत तो सरकार जेको आहे कर्ज़ वठी पाण खे हलाए थी पई, रेवेन्यू मोबिलाइज़ेशन में बि शॉर्टफॉल आहे ऐं प्राइवेट सेक्टर जेको आहे उहो कॉन्ट्रैक्ट थो थिए। सो तंहिं करे अॻियों साल जेको आहे, हिन साल सरकार एस्टिमेट कयो त 0.29% ग्रोथ हुयो मार्च ताईं,
पर पूरे साल में नेगेटिव ग्रोथ मुंहिंजे ख़्याल में 1 या 2% थींदो। अॻे साल में भी नेगेटिव ग्रोथ थींदो। इहो मतिलबु कोविड जे ज़माने में भी एतिरी कॉन्ट्रेक्शन कोन थी जेतिरी हाणे हिन महिल कॉन्ट्रेक्शन थिए थी पई। सो इन सूरत हाल में ज़ाहिर आहे माण्हुनि खे बिल्कुलु होपलेसनेस ऐं का उमेद कोन थी नज़र अचे। ॿियो जेको तव्हां 70 जी ॾहाके वारी ॻाल्हि कई, उन महिल पाकिस्तान जा जेके रिलेशनशिप हुया हिननि अरब कंट्रीज़ सां, उहे काफ़ी डेवलप थियल हुया ऐं उहो दौर बि मुश्किल डिफरेंट हुयो। फिज़िकल माण्हुनि जी ज़रूरत हूंदी ऐं अरब्स वटि जॾहिं पैसो आयो त उन्हनि खे एडिशनल मैन पावर जी ज़रूरत पई। हाणे जेको दुनिया खे जेको फिज़िकल मैन पावर जी एतिरी ज़रूरत कोन्हे का। हाणे त टेक्नोलॉजी अची वई आहे, डिजिटल आर्टिफिशियल इंटेलिजेंस जी एज आहे। हाणे स्किल्स खपनि। हे माण्हू ॿाहिरि जेको वञनि था, इहो तव्हां ॾिसो त यूरोप वग़ैरह एॾे था वञनि, छाजे लाइ जो उते एजिंग वधीक रही आहे ऐं उते शायदि अञा थोरी घणी डिमांड आहे फिज़िकल लेबर जी। सो मिडल ईस्ट में मूंखे नथो लॻे त को फिज़िकल जेको असांजो तव्हांखे ख़बर आहे त असां वटि अधु ॿार हाणे बि स्कूल कोन था वञनि। यानी लिटरेसी जी हालत इहा आहे त अञा ताईं 60% लिटरेसी आहे, 40% जेके आहिनि उहो इलिटरेसी आहे। ऐं स्किल जेके आहिनि डेवलपमेंट उन ते को फोकस कोन्हे को। जीअं ख़ुशी साहिबु चयो त इहो सूबाई मामिलो बि आहे ऐं सूबाई हुकूमतुनि जेके इलाही पैसा बि मिलिया आहिनि 7th NFC खां पोइ, पर अनफॉर्चुनेटली को आउटकम्स कोन्हनि के उन जा। सो हालतूं अनफॉर्चुनेटली ख़राब खां ख़राब तर थींदियूं पयूं वञनि। ऐं हे अॻियां 6 महीना जेसि ताणी नई हुकूमत अचे तेसि ताणी त लॻे थो त काफ़ी अनसर्टनिटी हूंदी। उन खां पोइ का हुकूमत जेका अचे थी पई, पाकिस्तान जो जेको कर्ज़ु आहे तव्हांखे ख़बर आहे त $100 बिलियन जो 4 सालनि में वापसि करिणो आहे, उहो असां करे कोन था सघूं। सो कंहिं न कंहिं तरीक़े सां ही 6 महीना गुज़ारे उन खां पोइ जेका बि हुकूमत ईंदी उनखे टफ रिफॉर्म्स करणा पवंदा ऐं डेट खे रीस्ट्रक्चरिंग ऐं रीप्रोफाइलिंग कराइणो पवंदो। ज़ाहिर आहे उन सां गॾु जेको लैंडर्स आहिनि, IMF ऐं ॿिया जेके बायोलेटरल क्रेडिटर्स आहिनि, उहे चवंदा त भई ठीकु आहे, असां जेकॾहिं पंहिंजो डेट डेफर बि कयूं ऐं रीशेड्यूल बि कयूं त पोइ अॻिते तव्हांजी छा गारंटी आहे, तव्हां कीअं रीपेमेंट्स कंदो। सो इहे काफ़ी मुश्किल हालात मूंखे नज़र था अचनि ऐं मुश्किल सवालात थींदा। कुछ सब मुश्किल हालात नज़र पिया अचनि। स्किल बिल्डिंग जी भी ॻाल्हि कयसि शाह साहब, त दुनिया हाणे स्किल्स ॾांहुं ॾिसे पई ऐं असां वटि को प्लान मौजूदु कोन्हे। स्किल बिल्डिंग हुकूमत इन ॾिस में कहिड़ो किरदारु हुकूमत खे अदा करणु घुरिबो हो जेको अदा न थी सघियो आहे, हाणे छा करे सघूं था? ज़रूरु इन ते बि असांखे अपडेट कजो ऐं ॿुधाइजो। ऐं उनखां सवाइ जेके अहिड़े माहौल में जंहिंजो अवी ज़िक्र पिया कयो, अहिड़े माहौल में जेके कुझु अहिड़ियूं ख़बरूं साम्हूं अचनि पियूं त न रुगो हाणोका जेके सेनेट चेयरमैन आहिनि या जेके स्पीकर्स ऐं मेंबर्स आहिनि, उनखां सवाइ जेके अॻूणा चेयरमैन या स्पीकर्स रहिया, उन्हनि खे बि किरोड़े रुपयनि जूं मराहतूं आहिनि, ॿियूं रिआयतूं आहिनि। अॼु ॼाणायो पियो वञे त PAC जो जॾहिं इजलास थियो त चेयरमैन जो इहो चवणु हो त असांजा इहे समूरा मामला ॾिसी हथ मथे ते अची विया। अहिड़ी सूरत हाल हुई त अहिड़ी जेके ख़बरूं साम्हूं अचनि थियूं, इहे हिकिड़ो तासुर छॾींदियूं दुनिया मथां, जिन खां असां उमेद रखियूं वेठा आहियूं त असांखे को सपोर्ट कंदा हिन माहौल में। फज़ल कुरैशी साहब। हाँ त जी हाल इहा आहे त जेको बि इहो अनफॉर्चुनेटली जेको बि प्राइवेट बिल आयो, ऐं मूंखे हैरानी इन ॻाल्हि जी थिए पई त मांडवी वाला जेको डिप्टी स्पीकर रहियो आहे, उहो कल्ह TV ते क्लियरली चई रहियो त असांखे ख़बर ई कोन पई इहो छा थी वियो ऐं प्राइवेट मेंबर बिल अप्रूव थी वियो, इहो असांखे अप्रूव न करणु घुरिजे हा। तंहिंखां पोइ रज़ा रब्बानी जेको एतिरो एक्टिविस्ट आहे, उन कंहिं ॻाल्हि कोन्हे, कंहिं पार्टीअ वारे कंहिं ॻाल्हि कोन कई, कंहिंखे सम्झ में कोन आयो जो थी छा वियो। ऐं हर को विया कंप्लेन पियो करे कीअं थियो, ऐं इहो सॼो हिकिड़ो इम्प्रैक्टिकल आहे। दुनिया में त कीअं कुझु कोन थींदो आहे त तव्हां पॉलिटिशियन खे पेंशन ॾियो, पेंशन करे कंहिंखे कोन मिलंदी आहे। पेंशन जेके सरकारी ऑफिसर हूंदा आहिनि, जेके पंहिंजे नौकरीअ जे दौरान पंहिंजे पघार जो कटिबो आहे, उन्हनि जी पघार उन खां पोइ उन्हनि खे उहो 30 सालनि जी सर्विस खां पोइ मिलंदो आहे। हिते पॉलिटिशियन को 4 साल अचे, को 5 साल अचे। मिसाल त जेको प्रेज़िडेंट स्पीकर जेको आहे, इहो पहिरियों दफ़ो हिते आयो आहे सेनेट में, जेकर 5 साल सेनेट करे हलियो वियो
त तंहिंखां पोइ सम्झो था त उहो 50 साल ॿिया खणंदो रहंदो बेनिफिट्स जेके करोड़नि में आहिनि, जेके अनप्रेसिडेंट आहिनि दुनिया जे कंहिं मुल्क में। मां कोन थो ॾिसां त तव्हां रिटायरमेंट पोइ तव्हांखे 12 गार्ड ॾींदव या 6 गार्ड ॾींदव, 6 नौकिरियूं ॾींदव, हवाई जहाज़ जूं टिकेटियूं ॾींदव, फैमिली लाइ प्राइवेट जहाज़ उहो करे सघंदो। या का ॻाल्हि थींदी आहे, को अकुलु थींदो आहे, का ॻाल्हि असांखे सम्झ में कोन थी अचे। भई ख़ुदा करे को नेशनल असेंबली में इहो बिल रहिजी वञे या सदर हिनखे रोके छॾे। बाक़ी इहो जेको बिल आहे ऐं जेके प्रैक्टिकल जेका इम्प्लीकेशन आहिनि से अरबा रुपए जूं आहिनि। ॻाल्हि अरबनि रुपयनि जी कोन्हे, ॻाल्हि आहे वाट सिग्नल्स वी आर कैरिंग। असां आम आवाम खे या दुनिया खे कहिड़ो मैसेज था ॾियूं पिया त जेके दुनिया जे सुधरियल तरीन मुल्कनि खे बि, आसूदा तरीन मुल्कनि खे बि जेके फैसिलिटीज़ कोन्हनि, असां उहे पंहिंजे सियासतदाननि खे स्पेशल केसिस में ॾेई रहिया आहियूं, न रुगो मौजूदा खे पर साबिक़ खे बि। मिसाल तौरु 4 सेनेट जा स्पीकर जेके रिटायर थी चुका आहिनि उहे सभु हाणे इहे फैसिलिटीज़ खणंदा जेके जंहिंजा वञी करोड़नि में ॻाल्हियूं बीहंदियूं। तंहिंजे करे इहा ॻाल्हि असांजे अकुल खां ॿाहिरि आहे, असांखे सम्झ में कोन थी अचे पई त इहो कहिड़ी एटीट्यूड आहे, इहो कहिड़ो अप्रोच आहे, ऐं सभु कीअं इन ॻाल्हि खे एक्सेप्ट करे। सोसाइटी या सिविल सोसाइटी इन ॻाल्हि खे एक्सेप्ट कोन कंदी ऐं इन जा जेके से निगेटिव असरात रहंदा मुल्क ते बि ऐं ॿाहिरि बि जेके आहिनि। छाकाणि जेको असांजो इम्पैक्ट जेको आहे, ऐं जीअं शाह साहब चयो त आईंदा हुकूमत लाइ अचण लाइ वॾियूं चैलेंजिस थींदियूं। इहे सभु जेके बि असां जेके अमल ई करी रहिया आहिनि, हिकिड़े क़िस्म अॼु आईंदा ईंदड़ हुकूमत लाइ खॾूं कोटे रहिया आहियूं। ऐं ईंदड़ लाइ पॉलिटिशियन खे 20 दफ़ा सोचणो पवंदो त कहिड़ा कहिड़ा क़दम खणंदो। छाकाणि जो ॻाल्हियूं मिसाल तौरु बेरोज़गारी जेका आहे त इन हद ताईं वधी वेंदी, या जेके इम्पोर्ट ते बंदिश हुअण जे करे तव्हांजी इंडस्ट्रियलाइज़ेशन बैकवर्ड हली वेंदी। हाणे टोयोटा बि चवंदा त पुठिते वञे पई। हाणे इन्हनि जे जेका इंडस्ट्रियल प्रोडक्शन थी आहे, जेका नथियूं अचनि पई इम्पोर्टेड किट्स, माना सभु तव्हांजूं मोटर फैक्ट्रीज़ जेके बंदि थी रहियूं। हाणे इन जे करे न रुगो तव्हांजो मोटरुनि जो त पंहिंजी जाइ ते ॻाल्हि आहे, पर जेका बेरोज़गारी थींदी ऐं इन खे रिकूप करण लाइ वॾो टाइम लॻंदो। साॻी ॻाल्हि जेको रॉ मटेरियल जेका आहिनि, जेके इंडस्ट्री वेंदियूं, त नई हुकूमत लाइ त मूंखे सम्झ में कोन थो अचे त कहिड़ो मैनिफेस्टो खणी कहिड़ी पार्टी कीअं इलेक्शन विढ़ंदी। ऐं हिन जेको बैकग्राउंड में ऐं का सीरियसनेस जेका मूं सवेर बि चयो ऐं साईं बि ॻाल्हि कई त का बि सीरियसनेस को रिकूप थियण जो के चांसिस नज़र कोन था अचनि ऐं तमामु नाउमीदी वारी सूरत हाल आहे। शाह साहब, फज़लुल्लाह कुरैशी साहब खे अवां ॿुधो पिया ऐं ज़ाहिर आहे जेका इन खां अॻु बि मुख़्तलिफ़ प्रोग्राम्स में इहो ज़िक्र थींदो रहियो त कंहिं वक़्तु कैबिनेट जे साइज़ ते जेको मुसलसल वधंदो रहियो। कंहिं वक़्तु असीं ॾिठोसीं त सूबाई गवर्नमेंट्स वटि बि मुशीरनि सलाहकारनि जेको वॾी हिकिड़ी फ़हरिस्त लाइन डिघी नज़र अचे पई। ऐं हाणे वरी इन क़िस्म जा जेके मामला जेतोणीकि हुकूमती मेंबर्स आहिनि मुख़्तलिफ़ तरीक़नि सां उनखे डिफेंड बि कंदा आया आहिनि त ही तमामु वॾा फॉरम्स आहिनि ऐं ही जेके मराहतूं हुजनि थियूं उहे असां उन तरीक़े सां अवेल नथा कयूं। खोड़ जस्टिफिकेशन्स बि साम्हूं ईंदियूं रहनि थियूं, पर जेको मजमूई को हिकिड़ो जेको इम्पैक्ट वञे थो, जेको मैसेज वञे थो दुनिया ॾांहुं, ख़ुदि पंहिंजे मुल्क अंदरि जेको आवाम आहे, जेके स्टेक होल्डर्स आहिनि, उहो केतिरो ख़तरनाक आहे, केतिरो नुक़सानकार आहे? इहा ॻाल्हि आहे त असां वटि जेको सियासत आहे, जेके पॉलिटिकल पार्टीज़ आहिनि, उन्हनि खे जेको उन्हनि जो ऑब्जेक्टिव थींदो आहे त असां कीअं गवर्नमेंट में अचूं, असांजी छा स्ट्रेटजी हुजे, ऐं ॿी ॻाल्हि इहा आहे त कीअं गवर्नमेंट में कंटिन्यू कयूं। जेसि ताणी माण्हुनि जो ऐं मुल्क जा मसइला हल करणा आहिनि, उन ते त मुंहिंजे ख़्याल में को सीरियसली सोचे बि कोन थो पियो त उहो को मसइलो नथो लॻे त सियासतदान उन ते सोचनि बि था। ऐं हीअ हिन महिल जेका कोलिशन गवर्नमेंट आहे उहा त तव्हां ॾिसो न, 84 वज़ीर ऐं इहा आहे हिकिड़ी कैबिनेट अकोमोडेशन जी आहे। इहा डिलीवरी त नथी करे सघे न। मां तव्हांखे पहिरियों बि हिकिड़े प्रोग्राम में ॿुधायो त दुनिया जो वॾे में वॾो मुल्क मईशत जे लिहाज़ सां अमेरिका में प्रेसिडेंट जे 16 माण्हू हूंदा आहिनि कैबिनेट में। जेके बि तव्हां अमीर मुल्क ॾिसो, जापान में बाय लॉ 16-17 खां वधीक वज़ीर नथा थी सघनि, यूके में बि 21-22 खां मथे नथा थी सघनि। अहिड़े नमूने सां जापान, जर्मनी, इहे सभिनी मुल्कनि में छाजे लाइ जो कैबिनेट न को वधीक जेका आहे उहा हिकिड़ी पब्लिक मीटिंग थी वेंदी आहे। असां वटि जेको आहे, जेकॾहिं 84-100 माण्हू वेहनि त उन में तव्हां फ़ैसिलो छा कंदो? सो इहो ऐं मिनिस्टर जेके आहिनि उन्हनि उहे अहिड़े नमूने सां नथा रखिया वञनि त कंहिं शोबे जो जी ॼाण कंहिंखे आहे उहो डिलीवर छा कंदो, उनजी परफॉर्मेंस छा थींदी,
उहो परफॉर्मेंस जी ॻाल्हि त आहे ई कोन न असां वटि जेको आहे सॼो अकोमोडेशन जी आहे त हिन माण्हू वटि हेतिरा वोट आहिनि, हिनखे हेतिरो अकोमोडेट करिणो आहे, हीउ फलाणे जो माण्हू आहे। इहो माइंड सेट जेको आहे इहो त इंटेंट ई कोन्हे त असांखे को डिलीवर करिणो आहे। हाणे बि मूंखे नथो लॻे को सियासी पार्टियूं जेके आहिनि को परेशान आहिनि, माण्हुनि जी जेका परेशानी आहे या महांगाई जी जेका 40% महांगाई थी वई आहे या अनएम्प्लॉयमेंट 11% अनएम्प्लॉयमेंट थी वई आहे, जेका होपलेसनेस जी ॻाल्हि असां कयूं पिया। पर अहिड़ो तव्हांखे सियासतदान जेके आहिनि उहे त इहो था हिन बजट में बि इहा ई रिफ्लेक्शन आहे त बावजूदि हिनजे जो पैसो कोन्हे 50% 50% जेको आहे पोएं साल जी बजट खां वधाए छॾियो आहे बजट एलोकेशन ख़र्च। अहिड़े नमूने सां लॻे थो पियो जेको पॉलिटिकल पार्टीज़ आहिनि उन्हनि जो माइंड सेट इहो आहे त हुकूमत वटि अनलिमिटेड ख़ज़ानो आहे, कानून जो ख़ज़ानो आहे जेको ख़तमु नथो थी सघे। उहे चवंदा असांखे हिकिड़ो मसइलो आहे, भली IMF हाल अचे या न अचे, असांखे इलेक्शन खटणी आहे ऐं जेको पैसो असांखे खपे असां बैंकुनि खां वठंदासीं ऐं बैंक्स जेके आहिनि उन्हनि खे उन में जेको आहे एतिरो प्रॉफिट थो मिले, सॼो मुल्क में ॿिया सभु बिज़नेसिस नुक़सान था कनि। पोएं साल बैंकिंग सेक्टर जेको आहे 44% हुनजो प्रॉफिट बिफोर टैक्स जेको आहे वधी वियो। छाजे लाइ जो सरकार उन्हनि खां बारो थी करे 22% में उन्हनि जी कॉस्ट जेका आहे माण्हू उन्हनि खे ॾियनि था। करंट अकाउंट त मुफ़्त में थींदो आहे, सेविंग्स अकाउंट जेको आहे 10-12-13% में रखनि था, एवरेज कॉस्ट उन्हनि जी 10% खां घटि आहे। सो 100% उन्हनि खे उन ते मार्जिन मिले थो पियो। सो तंहिंजे करे हिकिड़ो अजीब ई सिलसिलो आहे। मूंखे उमेद आहे त इहो सिस्टम हाणे वधीक हली न सघंदो। मे बी होपफुली इलेक्शन खां पोइ जेको बि पॉलिटिकल पार्टी अचे ऐं जेको डेट रीस्ट्रक्चरिंग थींदी, रीप्रोफाइलिंग करणी पवंदी त उन में कुझु रियलाइज़ेशन थिए। बाक़ी हाणे ताईं त को रियलाइज़ेशन मूंखे नज़र नथो अचे। ठीक फज़लो कुरैशी साहब, पर जेका सूरत हाल लॻे पई ऐं इलेक्शन्स मां बि खोड़ उमेदूं रखियूं पियूं वञनि ऐं ख़ासि करे इलेक्शन खां पोइ वारी सूरत हाल, पर जेका सूरत हाल हिन वक़्तु ठहियलु आहे नज़र अचे पियो ऐं कुझु हंधनि ताईं अहिड़ा साम्हूं बि अचनि पियूं जेके ख़बरूं जेके मामला ॾिसण में अचनि पिया त ईंदड़ जेको वक़्तु हूंदो उहा बि का सिंगल हैंडेडली का पार्टी न कंदी हुकूमत ऐं असांखे नज़र ईंदो त कोलिशन गवर्नमेंट बि थी सघे थी ऐं पार्लियामेंट हंग पार्लियामेंट हूंदी त ईज़ी सेलिंग थींदी। जेका बि पार्टी ईंदी उहे सोचे सम्झी पंहिंजो मैनिफेस्टो ॾियणो पवंदो। अञा ताईं कंहिं पार्टी पंहिंजो को ब्लू प्रिंट्स कोन ॾिनियूं त अॻिते वञी छा कंदा। पर हालति जेका असां अहिड़ी जे नमूने थी वई आहे, जेका अनारकी थी वई आहे ऐं आई डोंट नो त पॉलिटिकली हैंडल करे सघंदी सिचुएशन न थी सघे थो त पोइ नॉन पॉलिटिकल सिचुएशन थिए। छाकाणि जो जंहिं नमूने पॉलिटिक्स असांजी हली रही आहे गुज़िरियल 5 सालनि में ख़ुशूसन प्रेज़ेंट गवर्नमेंट जी ऐं पास्ट गवर्नमेंट जी, ऐं जेके पॉलिटिकल ब्लंडर्स थी रहियूं आहिनि ऐं जंहिं नमूने पॉलिटिकली जेका जीअं शाह साहब ॻाल्हि कई त रुगो बार्गेन्स आहे, जेके चवंदा आहिनि त तूं मुंहिंजी पुठी खणा तव्हांजी पुठी खणा, त इहे जेके सभु बार्गेन्स जेके पॉलिटिकल बार्गेन्स थी रहियूं आहिनि इंडिविजुअल लेवल ते ऐं पार्टीज़ लेवल ते, उहे दे आर एट कॉस्ट ऑफ नेशन, दे आर एट अ कॉस्ट ऑफ पीपुल। छाकाणि जो सॼो इन सॼे मेलियो में आम माण्हू सफ़र करे रहियो आहे। पोइ जोड़ो उहे एग्रीकल्चर सां वास्तो हुजे, थोरो इंडस्ट्री सां वास्तो हुजे, थोरो रोज़गार सां वास्तो हुजे, ऐं उन जे करे आम माण्हू जो जीवन जेको आहे इन जे करे कंहिं बि उघरा नतीजा अची सघनि था पिया। ऐं मां नथो सम्झां त को अॻिते हली का मूंखे का सिल्वर लाइनिंग नज़र अचे थी या का पॉलिटिकली का सूरत हाल का बहितर ऐं फैक्टर हिकिड़ो इहो बि नज़र अचे पियो कुरैशी साहब त नॉन पॉलिटिकल गवर्नमेंट कैन डू समथिंग। बाक़ी पॉलिटिशियन जी हद को ॻाल्हि टपी वई। ठीकु आहे कुरैशी साहब, हिकिड़ो फैक्टर इहो बि नज़र अचे पियो त मथे लेवल ते असीं ॾिसूं नेशनल लेवल ते या प्रोविंशियल लेवल ते त कंहिं क़िस्म जी का ऑपोज़िशन नज़र न पई अचे। हिते बि हाणे बजट मंज़ूरी वारा मामला आहिनि, मथे बि बजट मंज़ूरी जा मामला आहिनि, या जेके ॿियनि मामलनि जिन असीं निशानदेही कईसीं त हिकिड़ो जेकॾहिं का सुठी का स्ट्रॉन्ग ऑपोज़िशन हुजे थी त असांखे नज़र अचे थो त उहे मामलनि जी घटि में घटि हलना न वधनि, पर निशानदेही ताईं उहे ज़रूरु मामला असांखे सरफेस ते नज़र ईंदा रहिया आहिनि। पर हिन भेरे कंहिं क़िस्म जी का ऑपोज़िशन न पई नज़र अचे, इन जा कहिड़ा असर ॾिसो पिया? जी कुरैशी साहब। जी कुरैशी साहब, मुंहिंजो आवाज़ मां थी पहुचे पियो? नाज़रीन, राब्तो शायदि मुनक़ते थियो आहे असद अली शाह साहब सां गॾु। सुवाल मां न ॿुधो। कुरैशी साहब, मूं अव्हांखे इहो सवाल कयो त अव्हां ज़िक्र कयो त हाणे जेका पॉलिटिकल
माण्हुनि मां न पियो नज़र अचे त शायदि हुन मुल्क खे हिन मामलनि मां कढी सघनि, नॉन पॉलिटिकल माण्हू में बि कुझु करे सघनि। पर हिकिड़ो ॿियो बि मुंहिंजो त एलिमेंट नज़र अचे पियो त कंहिं क़िस्म जी का ऑपोज़िशन न पई नज़र अचे नेशनल लेवल ते तोड़े प्रोविंशियल लेवल ते। इन शइ खे कीअं पिया ॾिसो मां? न त माण्हू जो इंट्रस्ट ख़तमु थियो न अपोज़िशन, इन करे जो हिकिड़ो त अपोज़िशन सभु पाण में मिली विया आहिनि। जीअं मूं तव्हांखे चयो त यू स्क्रैच माय बैक, आई स्क्रैच यूअर्स। जेके अगरि दुश्मन हूंदा सभु पाण में दोस्त थिया आहिनि ऐं हर कंहिंजी जेका असां ॻाल्हि लॻी पई आहे त कंप्रोमाइज़ कजे, उहो कंप्रोमाइज़ थी रहिया आहिनि मुल्क जे। जंहिंजे करे मां जेका ॻाल्हि कई नॉन अपॉलिटिकल गवर्नमेंट जी, त जेके कंप्रोमाइज़ थी रहिया आहिनि दैट्स द कास्ट ऑफ नेशन थी रहिया आहिनि। ऐं बतौर क़ौम असां ॿुॾी रहिया आहियूं। जंहिं क़िस्म जी महांगाई आहे, जंहिं क़िस्म जी गुरबत आहे, जंहिं क़िस्म जी बेरोज़गारी आहे ऐं जेके फ्यूचर कंडीशन आहिनि, से त ईअं लॻे थो त जहिड़ो पॉलिटिशियन जो हिन ॻाल्हि सां को वास्तो ई कोन्हे। ऐं उहो रुॻो पंहिंजे पार्टीज़ जे, पंहिंजे फ़र्दनि जे, पंहिंजे ग्रुप्स जे ऐं पंहिंजे इंट्रस्ट खे सर्व करे रहिया आहिनि। त इन सूरत हाल में तव्हां कीअं हिकिड़ी एक्सपेक्ट करे सघो था पिया त का चङाई थींदी पॉलिटिकल सिस्टम? मुंहिंजे ख़्याल में जेका मुल्क जी सूरत हाल टोटल बीठी आहे या जेको फ्यूचर मूंखे नज़र अची रहियो आहे या जेके बि इंडिकेटर्स अची रहिया आहिनि, जंहिंमें थोरे फॉरेन एक्सचेंज अर्निंग हुजनि, थोरे रोज़गार हुजे, थोरे महांगाई हुजे, उहे सभु इंडिकेटर जेके से निगेटिव आहिनि। ऐं इन जे करे मां चवां थो त पॉलिटिशियन्स फेल थिया आहिनि डिलीवर करण में। ठीकु, शाह साहब अवां एग्री कयो था हिन स्टेटमेंट सां त पॉलिटिकली सियासतदान जेके बि इंडिकेटर्स आहिनि नेगेटिव आहिनि उहे फेल थिया आहिनि ऐं नॉन पॉलिटिकल, छाकाणि त ही पहिरियों भेरो न आहे, खोड़ भेरा एक्सपेरिमेंट्स नॉन पॉलिटिकल माण्हू बि करे चुका आहिनि, उहे बि हलंदड़ बि आहिनि। अवां छा चवंदो हुन ते फाइनल कॉमेंट अवांजो? असद अली शाह साहब, मूंखे ॿुधो पिया मां? जी, मां तव्हां सां एग्री थो कयां त इन में कुझु शक कोन्हे। आवाज़ अचे थो? जी जी बिल्कुलु अचे पियो। आवाज़ अचे थो? जी जी अचे पियो। जी शाह साहब कंटिन्यू। मां तव्हां सां एग्री थो कयां त ॾिसो इन में कोई शक कोन्हे त पॉलिटिकल पार्टीज़ जेके बि गवर्नमेंट्स आहिनि, पॉलिटिकल और नॉन पॉलिटिकल, ॿिन्ही असां वटि अनफॉर्चुनेटली डिलीवर न कयो आहे। सो पर सिस्टम जेको आहे, जेको नॉन पॉलिटिकल को सेटअप जेको आहे, उहो त आंसर कोन्हे मुंहिंजे हिसाब सां। उहो बि डिलीवर न करे सघंदो। छाजे लाइ जो हुनजी त का बिल्कुलु ई अकाउंटेबिलिटी कोन थी न। दे डोंट हैव टू गो बैक फॉर द वोट्स ऑल्सो। सो उम्मीद त इहा ई आहे। हिन महिल सूरत हाल वधीक हिन जे करे बि ख़राबु आहे, जेको तव्हां चयो त ऑपोज़िशन कोन्हे। अनफॉर्चुनेटली ही जेका गवर्नमेंट चेंज थी त उन खां पोइ जेको ऑपोज़िशन आहे उहो PTI आहे, बाक़ी ॿियूं पार्टीज़ हिकिड़े पासे ते आहिनि। त PTI जेको आहे असेंबलीज़ खां रिज़ाइन करे छॾियो, जेको हिकिड़ो तमामु ई बेवकूफ़ी वारो फ़ैसिलो हुननि कयो। ऐं 2 असेंबलीज़ जेके आहिनि उन्हनि डिज़ोल्व कयूं। उहो कॉन्स्टिट्यूशनली इलेक्शन थियणु खपनि, उहे इलेक्शन कोन थियूं थियनि। सो कॉन्स्टिट्यूशनल बि वायलेशन में आहियूं असां। सो बहरहाल इन हिकिड़ो पॉली क्राइसिस आहे न, पॉलिटिकल क्राइसिस बि आहे, इकोनॉमिक क्राइसिस बि आहे, इंस्टीट्यूशनल क्राइसिस बि आहे। सो अॻिते मां सम्झां थो त हो वरी बि पॉलिटिकल सिस्टम मां ई डेवलप थियणु खपे ऐं पॉलिटिकल पार्टीज़ जेके आहिनि उन्हनि खे पाण में पंहिंजी अंदरि डेमोक्रेसी आणणी पवंदी, क्वालिटी बहितर करणी पवंदी, पंहिंजो टैलेंट बहितर करणो पवंदो। उहो ई आहे, ॿियो त को तरीक़ो कोन्हे को उन्हनि जी अकाउंटेबिलिटी या मतिलबु करे सघे थी न। नॉन पॉलिटिकल सिस्टम इज़ नॉट द आंसर। थैंक यू सो मच असद अली शाह साहब, फज़लुल्लाह कुरैशी साहब, डॉक्टर मोहम्मद अली पाशा साहब असां सां गॾु नाज़रीन जो प्रोग्राम में शरीक हुआ। गुफ्तगू मां ॿुधी त नॉन पॉलिटिकल सेटअप त आंसर न आहे। पॉलिटिकल माण्हुनि खे ॾिसणो पवंदो त कहिड़े रीति मामलनि खे अॻियां वधाइणो आहे, पंहिंजे अंदरि में ॾिसणो पवंदो जिन मसइलनि जी हिते ॻाल्हि थी। तफ़सीली नाज़रीन गुफ्तगू मां ॿुधी पंहिंजे फीडबैक असांखे ज़रूरु आगाह कजो। जल्द मां सां वरी मुलाक़ात कंदासीं। तेसिताईं ॾींदा इजाज़त। अल्लाह हाफ़िज़।